वालेकुम दोस्तों हिन महिल अहम मौज़ू तव्हांजे आॾो तव्हांखे ॿुधाइणु चाहियां थो। उहो मौज़ू आहे त ही औरतूं अॼुकल्ह जूं औरतूं नंढनि ॿारनि खे पैम्पर्स पाराइनि था, जेको उन्हीअ जो नुक़सानु केतिरो थो थिए उन्हीअ ते हिन महिल तव्हांजे आॾो इहा ॻाल्हि अर्ज़ु रखंदुसि। दोस्तों अॼुकल्ह जूं औरतूं नंढनि ॿारनि मासूमनि खे बेज़बाननि खे माना उन्हनि खे पैम्पर्स पाराइनि था, जंहिंजे करे उन्हनि जो पेशाब जी ग़िलाज़त ऐं काकूस जी ग़िलाज़त कलाकनि जा कलाक हुन जे जिस्म सां चस्पान रहे थो। उन्हीअ जे करे काफ़ी बीमारियूं जनम वठनि थियूं। उहे बीमारियूं उन ॿारनि जे मौत जो सबबु बणजनि थियूं, जेके उहे जरासीम उहे जेके पेशाब जे करे ऐं पायखाने जे करे उहे जरासीम सॼे जिस्म में फैलिजी वञनि थियूं, जिन जे करे नंढनि ॿारनि खे वॾियूं बीमारियूं माना थियनि थियूं ऐं बीमारियुनि में मुब्तला थी था वञनि। ख़ासि करे चमिरे जी बीमारियूं थियनि थियूं। हेठे धड़ खे हुनजो हेठियों धड़ पची थो पए, ख़ासि उबज़ा हुन जा पची था पवनि ऐं माना उहो ऐं काफ़ी जरासीम हुन ते ॿियनि बीमारियुनि जे लेवल सां बि हमिलो कनि था। छो त 6-6 कलाक 8-8 कलाक ऐं पैम्पर्स जे करे उहा गंदगी ग़िलाज़त पेशाब वारी ऐं लेट्रिन काकूस वारी उहा ग़िलाज़त पायखाने वारी उहा ग़िलाज़त मां कई जरासीम जनम वठनि था। दोस्तों पुराणे दौर में हे जेको माना पुराणो दौर कुझु साल अॻु जेको गुज़री चुको आहे, उन्हीअ में औरतुनि जो सिलसिलो ॿारनि लाइ तमामु सुठो ऐं मुयसरु क़दम हुयो, जंहिंमें हू ॿारनि खे नंढनि ॿारनि खे माना नंढियूं सलवारूं पाराईंदा हुआ ऐं टुक जे रिलीअ मां माना ठहियल हिकु माना जेको माना हूंदा हुआ, टुक जे रिलीअ जा ठहियल ॾींदा हुआ। हेठों उन्हनि खे हू माना चवंदा हुआ रिलको, उहे रिलका ठाहे रिलीअ जे टुक मां रिलका ठाहे ॿार लाइ रखंदा हुआ। हेठों जीअं उहो ॿार पायखानो या लेट्रिन करे त उन पायखानो या पेशाब करे त उन जी कांच सलवार लाहे ऐं उन टुक सां ठहियल रिलके सां उन खे उघी साफ़ करे वरी ॿी सलवार पाराए ऐं ॿिए टुक जो रिलको ॾेई हुन जे हेठों ॿार खे ॾींदा हुआ, जीअं ॿार आसास ऐं आराम ऐं सुकून सां फ़रहत सां निंड करे। अॼुकल्ह जूं औरतूं ईअं नथियूं कनि, पर औरतुनि ते कहिड़ी मयार ॾियूं। अॼु जा छोकिरा जेके नओं नसुल आहे, उहो जेको मुड़ुस बि थोरा माना मॼू थी पिया आहिनि, जंहिंखे मां खणी चवां जाम भालिया थी पिया आहिनि, जेके पंहिंजे उन औलाद सां एतिरो प्यार नथा कनि, उन जे लाइ उन जो ख़्यालु नथा रखनि। छो त उहे जेको ॿार खे जेको ग़िलाज़त ऐं गंदगी उन में जेको जरासीम थियनि था उन ते तवजो नथा कनि। उन मर्दनि खे ऐं उन्हनि औरतुनि खे मां इहो चवणु चाहींदुसि, तव्हां जेको मिनरल वाटर पियो था, वॾे माण्हू थियण जी वॾा माण्हू थियण जी कोशिशि कयो था, उहो महिरबानी करे मिनरल वाटर मां तव्हां पंहिंजे सलवार खे घड़ी सवा भिॼाए ऐं पुसाए रखो। पोइ तव्हां ॾिसो त तव्हांखे राति जे माना तव्हांखे सुकून सां निंड तव्हांखे अचे थी। सिर्फ़ु मिनरल वाटर जेको पाणी साफ़ु आहे, जेको तव्हां पीअण में लाइ इस्तेमालु कयो था, उन्हीअ सां त घड़ी सवा पंहिंजी सलवार ऐं कांच खे भिॼायो ऐं पोइ तव्हां निंड कयो त तव्हांखे मां तव्हांखे सलाम पेश कयां। तव्हां हिन मासूम बेज़बान बच्चे सां पंहिंजे मासूम बच्चे सां एॾो ज़ुल्म था कयो ऐं तव्हां वॾे माण्हू थियण जी कोशिशि था कयो त असां वॾा माण्हू थियूं, पैम्पर्स वठूं त जीअं माण्हू चवनि त हीअ तमामु सुलझियल आहिनि। हालांकि तव्हां सुलझियल न आहियो। हिन दौर में नाकाम तव्हां आहियो, उहे माण्हू आहियो, उहे औरतूं आहियो, मर्द आहियो, जिन जा ज़हन हिन महिल मफ़लूज थी चुका आहिनि। तव्हांजा ज़हन जेके तव्हां बचनि ते बेज़बाननि ते हेॾो ज़ुल्म था कयो। काफ़ी माना मासूम बच्चा मरी चुका आहिनि उन्हनि बीमारियुनि जे करे। उन्हनि जे जेको इन पैम्पर्स जेको पारायो था, उहा जेको गंदगी कलाकनि जा कलाक हुन जे जिस्म सां चस्पान रहे थो, उन जे करे वॾा जरासीम ख़तरनाक जरासीम जनम वठनि था, जिन जे करे हू ॿार बीमारियुनि में मुब्तला थी था वञनि ऐं जेका ॿार
काफ़ी बार मरी चुका आहिनि ऐं उहो माना जे लाइ माना तव्हांखे पंहिंजे बचनि जो अहसासु कयो, बचनि ते रहम खाओ। मां सुप्रीम कोर्ट ऑफ पाकिस्तान खे अपील थो कयां त असांजे जेको मासूम जेके ॿार आहिनि उहे पाकिस्तान जा सरमाया आहिनि ऐं जल्दी में माना नोटिस वठनि। सुप्रीम कोर्ट जो माना जज जल्दी में नोटिस वठे, इहे जेको पैम्पर्स आहिनि इन्हनि ते पाबंदी मरियो वञे ऐं माना हुकूमत पाकिस्तान जे माना क़ौमी असेंबली ऐं माना सिंध असेंबली खे अपील थो कयां त इहो कानून जल्दी में असेंबली में पास कयो वञे त हिन मासूम बचनि जेके बेज़बान बचनि सां एॾो ज़ुल्म छो थो कयो वञे जो उन्हनि खे पेपर्स में ते पाबंदी लॻायो वञे जीअं इहे औरतूं पेपर्स इस्तेमालु न कनि। जेको ॿार जे सां माना गंदगी कलाकनि जा कलाक हुन जे सां गॾु रहे थो, गंदगी कलाकनि जा कलाक 6 कलाक 8 कलाक उहा जेको पायखाने जी गंदगी ऐं पेशाब जी माना गिलाज़त जी गंदगी उहा हुन सां हुन जे जिस्म सां माना मुसलसल गॾु रहे थो। इहा हुननि मासूम ॿारनि सां ज़्यादती आहे। जेकॾहिं हुननि खे ज़बान हुजे हा त हू दा हुकूक कनि हा, पर हू बेज़बान आहिनि। उन खे असां उन ॻाल्हि खे मद्देनज़र ॾिसंदे हीउ वीडियो मजबूरन अवां जे आॾो हीउ वीडियो शेयर कयोसीं जीअं माना इन मासूम ॿारनि जो खे तहफ़ुज़ फराहम कयो वञे। महिरबानी। अस्सलामु अलैकुम।